कराची समेत समूरे मुल्क में चौमासे जी बरसातुनि जो सिलसिलो अचण वारो आहे, पर बरसात जे पाणीअ बाबति साइंस घणो कुझु ॿुधाए थी, जंहिंखे ॼाणणु अव्हां लाइ ज़रूरी आहे। हिक रिपोर्ट मूजिबि बरसात जे पाणी में जीत बि हूंदा आहिनि, पर नज़र न ईंदड़ जीवड़ा बि मौजूदु हूंदा आहिनि। जेतोणीकि बरसात जो पाणी कुझु कमनि लाइ कतबि आणे सघिजे थो, जीअं त छित साफ़ करणु, हथ धोइण ऐं ॿिया कम, पर पाणीअ खे पीअण सां सिहत ते नाकारी असर पइजी सघनि था। बरसाती पाणी में जीवड़ा, वायरस ऐं इंसानी सिहत लाइ हानिकार केमिकल मौजूदु थी सघनि था, जेके अणॼाणाई में अव्हां खे वॾो नुक़सान पहुचाए सघनि था। शहर जी मौसम बि इन ते असरअंदाज़ थिए थी। जीअं शहर में धूड़ मिट्टी जी सूरत हाल आहे त बरसात खे ज़मीन ते पवण खां अॻु ई नुक़सानकार बणाए सघे थी। अव्हां जे घर जी छितियुनि में मौजूदु केमिकल तोणे जीत पाणी खे वधीक ख़तरनाक बणाए सघनि था। इन लाइ साइंस तजवीज़ ॾिनी आहे त जेकॾहिं अव्हां जो मुदाफ़ियती निज़ाम कमज़ोर आहे त अव्हां बरसाती पाणी में विझण खां बि पासो करियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk